नाज़रीन ॿिए तरफ़ ख़बर शामिल कंदे अवांखे ॿुधाईंदालूं त सांघर में ॻोठ अरबीलो मंगी में मुबैना कारे इल्ज़ाम हेठि ज़मींदार खे क़त्ल कयो वियो आहे। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवांखे ॾींदालूं त ॻोठ अरबीलो मंगी में मुबैना कारे इल्ज़ाम हेठि ज़मींदार खे क़त्ल कयो वियो आहे। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। एक दफ़ो ॿीहर अवांखे ॿुधाईंदालूं त ॻोठ अरबीलो मंगी में मुबैना कारे इल्ज़ाम हेठि ज़मींदार खे क़त्ल कयो वियो आहे। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सांघर में आवाज़ टीवी जे रिपोर्टर एडी कुंबर खान। जी एडी में दे वाजियो है उते ज़मीनदार जो सो हारी असां कारनि जो इल्ज़ाम हेठि क़त्ल थियो आहे, जंहिंजो खिलाफ पेरूमल पुलिस खे मिलियो। पेरूमल पुलिस जाइ वारदात ते पहुची जवाबदार गुलाम हैदर खासकेली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त अरबेलो मंगी जेको आहे सो ज़िले सखर जे तालुके पने अकिल सां तालुक़ रखे थो। गुज़िरियल 5 साल अॻे हिन पेरूमल जे वाजियो में ज़रई ज़मीन ख़रीद कई ऐं उते ई रहंदो हो जिते जेको आहे सो राति क़त्ल कयो आहे। हारिन जेको आहे सो गुलाम हैदर जो इल्ज़ाम आयो आहे त जेको अरबेलो मंगी आहे उहो मुंहिंजी घरवारी सां कारनि जो इल्ज़ाम तहत जेको आहे सो मूं हुनखे क़त्ल कयो आहे। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। जॾहिं त मक़तूल जो लाश सिविल अस्पताल सांगर मोकिलियो आहे जिते पोस्टमार्टम बैदि जेको आहे सो वारसनि हवाले कयो वेंदो। जॾहिं त एसएचओ पेरूमल अमीर अली शाणी सां जॾहिं राब्तो थियो हुन ॿुधायो त वारसनि खे असां इतला कयो आहे। वारस बि हुनजा निकिता आहिनि जेके लाश जेको आहे सो संदसि ॻोठ ज़िले सखर तां खणाए वेंदा। जी एडी वॾी महिरबानी अवां जी।